कुलसूम गुलाब भैया जी मुसरत पाण में मिटी कई आहे, तोखे ख़बर आहे? मूंखे त ख़बर न आहे आबिद, पर तोखे कंहिं ॿुधायो? माजिद मिलियो हुयो, उन ॿुधायो त राशिद जे लाइ गुलाब खां इरम जो रिश्तो वरितो आहे, हिन ई हफ़्ते शादी थींदी। सभिनी जे घरनि में ख़ुशियूं थींदियूं, सभु वञी पाण में ॻंढिया, रुगो असां ई धारिया रहिजी वियासीं। किरण ख़ुदा कंदो त किनी थींदी आहे, उनखे इहा हिकु माउ जी बददुआ अथसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, भली करे आई आहियां। खैर हुजे त खुशी अल्लाह जा एहसान। भाॼी छो अॼु तूं उदास आहीं? लॻे थो त का ॻाल्हि आहे। हा दी, मां ॾाढी ख़ुशि आहियां, ख़ुदा जे ॾिनल ख़ुशियुनि में ख़ुशि आहियां। झोलियूं भरे किरण खे वठी दुआऊं कया, जंहिं मूंखे एॾियूं ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि। अॼु मुसरत तूं ॿुधाए कीअं अॼु वॾा पेर कया थी? अदा राशिद पुट जी शादी आहे, उन जो सॾु खणी आई आहियां। अदी कुआरेतनि खां त पुछी आई आहीं न असांखे सॾु ॾियणु। अदा मूं तुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु कोन सम्झो। मतिलबु इहो त जे असां शादीअ में शरीक थींदासीं त गुलाब त रहो कोन थींदो न। छो रहो थींदो अदा? हा दी, तुंहिंजी त मुंहिंजे दिलि में इज़त आहे, पर मां उन घर में कीअं ईंदसि जिन मुंहिंजे पुट इबरार जा कातिल आहिनि। पर भाॼी तव्हां मुंहिंजे पुट जे काज में त ईंदव न? कहिड़ा काज वणंदा मुंहिंजे पुट इबरार खां बग़ैर, कहिड़ियूं ख़ुशियूं वणंदियूं इबरार खां बग़ैर। अॼु कहिड़ी मुर्की मिलंदासीं टे बाज धीअ मुंहिंजो तारो ई छॾी वरितो। मुंहिंजो मन त अधो अधु थी पियो आहे, मन जूं ख़ुशियूं ई कसिजी वियो आहे। गुलाब जा ॾिनल सूरत हाणे नासूरत थी विया। अदा जेकॾहिं तूं मुंहिंजे पुट जी शादी में ईंदे त मुंहिंजो मन सुरहो थींदो। तोखे पंहिंजे भाउ सां अलाह ख़ुशि रखे। मां न आयुसि तुंहिंजी शादीअ ते छा थी पवंदो? अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर अदा, तूं बि मुंहिंजो वॾो भाउ आहीं, तुंहिंजो ॾुख मुंहिंजो ॾुख आहे। भला लिखे खां मुंहुं केरु थो मोड़े? अदा मुंहिंजियूं अखियूं तुंहिंजे अचण जे ओसीड़े में रहंदियूं। भेण जो भरम ज़रूरु रखिजांइ, भाॼई खे वठी ज़रूरु अचिजांइ। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।